सांगड़ में जो सिंबा खे लगल घारे जे पानी जो नवाबशाह रोड ते दबाव बरक़रार आहे। कंहिं वक्त आरज़ी बंद टुटण जो ख़तरो वधी वियो आहे। इन हवाले सां जो लिंक ते मौजूद आहे एडी कुंबर GAD। जी बिल्कुल नाज़रीन, असीं मौजूद आहियूं ड्रेन सिमनालो जो सांगड़ जो जैसे ॿ ॾींहं अॻु में घारो पियो, उन घारे जो आहे सो तबाही मचाए छॾी आहे। केतिरा ई ॻोठ उन घारे सबबु पानी की लपेट में अची विया आहिनि। उनखां सवाइ आहे पानी आहे सो सांगड़ ॾांहुं रुख करे रहियो। उनखे रोकण जे लाइ ज़िले इंतिज़ामिया ऐं हुरजमा जे माण्हुनि पारां बंद आहे सो उनखे मज़बूत करण जे लाइ गुज़िरियल 2 ॾींहंनि खां मुसलसल कोशिशुनि में रुधल आहिनि। सांगड़ इंतिज़ामिया तरफ़ां आहे सो बंद अॻे ॿधो, उन ते वॾो पानी जो दॿा आहे। उन दॿा खां पोइ आहे सो हींअर नओं बंदि नवाबशाह रोड ते ॿधो पियो वञे त जीअं सांगड़ शहर ऐं उनजे भर पासे वारनि इलाइक़नि खे बचाए वञे। ॿिए पासे तव्हांखे ॿुधाईंदो हलां, हीउ जेको सिमनालो अॻियां मिठड़ाव केनाल लॻ ड्रेन सिमनाले में छोड़ करे थो, उते आहे सो गाह गंदगी बीहण सबबु पानी में वॾियूं रुकावटूं आहिनि। उते बि आहे सो हुरजमा जा माण्हू ऐं शहरी आहिनि, उहे पंहिंजी मदद पाण तहत उन गाह खे कढी रहिया आहिनि त जीअं पाणी जो निकाल थिए ऐं असीं ॿुॾण खां बची सघूं। इन हवाले सां हुतां जे रहवासियुनि इहे दावो कयो त असां बार बार इंतिज़ामिया खे शिकायतूं कयूं आहिनि, मगर इंतिज़ामिया इन हवाले सां को बि दिलचस्पी न पई वठे। उन करे हितां आहे सो इंतिज़ामिया हिन बंद खे ॿधे पई त जीअं सांगड़ शहर खे बचाए वञे। हिन बंद ते पाणी जो वॾो दॿा आहे। दॿा सबबु आहे सो हिते बरतासरीन जेके वेठल हुआ उहे लॾ पलाण करण ते मजबूर आहिनि। हिकु दफ़ो अॻे लॾ पलाण करे उहे महफ़ूज़ हंधि न आया, हाणे हितां लॾ पलाण करे ॿिए पासे ॾांहुं रवां दवा आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिमनाले में जेको घारो पियो आहे उन तबाही मचाए छॾी आहे। उनजी सूरत हाल जेका आहे अञा ताईं गंभीर आहे। जी।